नाज़रीन, ठटो मां वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ अवाम दोस्त MNA सैयद अयाज़ शाह शिराज़ी सां ठटे ऐं सिजावल जी अहम शख़्सियतुनि जी मुलाक़ात। अयाज़ शाह शिराज़ी पारां वफ़दनि सां मुलाक़ात कंदे संदनि मसइला ॿुधी मसइलनि जे हल जी ख़ातिरी कराईंदे पहुतल वफ़दनि ऐं शख़्सियतुनि खे मुख़ातिब थींदे चयो त शिराज़िन हमेशह वोट ऐं इलेक्शन जी सियासत खां हटी सिर्फ़ अवाम दोस्त सियासत खे ई पंहिंजो सियासी आदर्श ऐं ईमान तसवुरु करियूं था ऐं अवाम जी बेलोस ख़िदमत एवज़ी ज़िले ठटे सिजावल जी अवाम असां ते अखियूं पूरे यकीन ऐं एतमाद करे थी। पहुतल वफ़दनि में सिजावल प्रेस क्लब जो सरवाण हाफ़िज़ सादुल्ला मेमन, सिंध जे नामवर सियासी ऐं समाजी शख़्सियत डॉक्टर आकाश अब्बासी, कमालुद्दीन मीरजत, समाजी अॻवान परवेज़ अब्बासी, रियाज़ शाका मंगणहार, वडेरो आरिफ साबरो, हुबदार ऐवान अहसन कुरैशी, कामरेड विकी मंगणहार, उबैद बरफ़त, मुदस्सिर शाकराणी, सैयद महबूब शाह ऐं ॿिया सवें मोअज़्ज़ीन शामिल हुआ।